सजनी 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 ओ सजनी अॼु घर जो रस्तो कीअं यादि अची वियो तोखे? तुंहिंजे घरवारनि मूंखे हिते रहण जहिड़ो छॾियो ई किथे आहे? तूं ये हरकतूं छो नथो छॾीं? छा कयो आहे मूं? छॾे ॾी ये लालच ऐं मकारी वारियूं हरकतूं। छॾण लाइ त मां तोखे बि छॾे सघां थो, पर ईअं न। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतलब ही तो तू नथी समझी। मां तोखे हिते हिस्सो तो वठी ॾियां तुंहिंजो, केसि ताईं तूं पंहिंजे मां जे टुकड़नि ते पलजंदी रहंदी। इन करे मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो? पंहिंजो ज़रूरी सामान पैक करे वठ ऐं हल मूंसां। तोसां हलां? पर केॾांहुं? मुंहिंजे ॻोठ। जेॾी महिल तूं हितां हलंदी आहीं, हिते कमकार कंदी आहीं, मेह जो खीर कढंदी आहीं, ॿकरियुनि जो खीर कढंदी आहीं, छेणा थिपींदी आहीं, पोइ तोखे ख़बर पवंदी ॻोठ ऐं शहर छा आहे। न, मां केॾांहुं बि न वेंदसि। चवण थो हल मूंसां। जो हथ छॾ, मां न हलंदसि। कीअं न हलंदी मूंसां? छॾ, मां जो मां कोन वेंदसि। मां चवां थी छॾ, मुंहिंजो मां कोन वेंदसि। छा आहे? छा जो शोर आहे? छा तमाशो आहे? मम्मा, अकबर खे ॾिस मूंखे वठी थो वञे। मां कोन वेंदसि हिन सां, मां कोन वेंदसि। अकबर, छॾ फौजिया जो हथ ऐं ॿुधाए छा ॻाल्हि आहे? कोन छॾींदुसि। मां चवां थी छॾ फौजिया हथ। ये मुंहिंजी ज़ाल आहे। हा त पोइ? हिन खे गॾु वठी वञण मुंहिंजो शरई हक़ आहे। दुरुस्त फरमायो आहे अकबर, बिल्कुलु दुरुस्त। पर जेकी हक़ तव्हांखे मिलिया आहिनि उहे हुन मुड़ुस जा हूंदा आहिनि जेकी पंहिंजी ज़ाल जी हर ख़्वाहिश पूरी कनि ऐं हुन जी इज़त जो ख़्यालु रखनि। इहो ई सभु कुझु ॼण लाइ मां हिन खे हितां वठी थो वञां मैडम। पर मम्मा, मां हिन सां कोन वेंदसि। अकबर, छॾ हिन जो हथ। सस मिठड़ी, अॼु त मां हिन खे हितां हर हाल में वठी वेंदुसि। अदा अकबर, फौजिया मां हथ कढ। मूंखां मुंहिंजो कानूनी हक़ केरु नथो खसे सघे। जेकॾहिं ईअं थियो आहे त मां कानून जो इस्तेमालु कंदुसि। जेको वणंदई वञी कर। घर ॼाटा, गेट लॉस्ट फ्रॉम हियर। रहंदी सांस रखियो। त मसला हल न थींदा आहिनि। सजनी, मूं तुंहिंजे मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि, पर तूं पोइ बि मुंहिंजो साथ ॾिनो। मां तुंहिंजी गुनहगार आहियां सजनी, मूंखे माफ़ करे छॾ। ॾिस फौजिया, हिन में मुंहिंजो को कमाल आहे। तूं पाण बि ॾाढी प्यारी आई, सुठी आई। लगी तो
तुंहिंजी तबीयत बिल्कुलु ठीक थी वई आहे। बस अल्लाह साईं जी महिरबानी आहे। लॻे थो ताला साईं सजनी ते महिरबान थी वियो आहे। सजनी, हिकु भेरो वरी मां तुंहिंजे साम्हूं हथ जोड़े तोखे माफ़ी थी घुरां, मूंखे माफ़ करे छॾे। चरी, मां त तोखे कॾों का माफ़ करे छॾियो आहे। सजनी, मां पंहिंजे मुड़ुस ऐं पंहिंजे ॿाल जी परेशानी में एतिरो वॾो ग़लति क़दम खणी छॾियमि, जंहिंजे लाइ मूंखे अलाह बि माफ़ न कंदो। जॾहिं मां तोखे माफ़ करे छॾियो आहे त मुंहिंजो अल्लाह साईं बि तोखे माफ़ कंदो। असां त तव्हांखे आसमान ते पिया ॻोल्हियूं, पर तव्हां आयो जो हिते टहलार पिया कयो। सरकार, इहो ॿुधाइण जी ज़हमत कंदो त तव्हांखे नाचीज़ कनीज़ खे ॻोल्हण जी कीअं ज़रूरत पइजी वई? तव्हांखे एॾी मुश्किल ॿोली ॻाल्हाइण सां वात में सूर नथो थिए? मां त अलाह सां इहो शुक्र अदा करण जे लाइ को वॾो तरीक़ो ॻोल्हे रही आहियां। जो तूं सलाह ॾींदी त छा कजे? शुक्र त सॼे घर खे गॾिजी करणु खपे ऐं गॾोगॾु शुक्राने जा नफ़ल बि पढ़णु खपे। वाओ, वेरी गुड। छा त सलाह ॾिनी आहे, बिल्कुलु ठीकु आहे। तव्हांखे का परेशानी आहे छा? न, कुछ सोच रहे हो? तो वही आराम से सोचियो। न, असल में खतरनाक किस्म जी सोच है जेका मां सोचे रहियो आहियां। अच्छा तो पोइ मां वञा थी ऐं तव्हां सोचींदे ई रहो। न, तूं ॿाहिरि नथी वञी सघी। छो? छो मां ॿाहिरि नथी वञी सघां? छाकाणि त इहा सोच तुंहिंजे बारे में ई आहे। मुंहिंजे बारे में? छा पई सम्झी तूं पंहिंजे पाण खे? छा कुछ पी आयो आई छा? नादान छोकरी, मूंखे हराम ऐं हलाल जी तमीज़ आहे। हरकतूं त तव्हां जूं बदतमीज़ी वारियूं आहिनि। ख़ामोश गुस्ताख, तूं सभिनीनि खे ठीकु कंदी पई वञी। हाणे मां तोखे ठीकु कंदुसि। छा मूंखे ठीकु कंदे? मूंखां कहिड़ी ख़ता थी वई आहे? ज़ुल्म कयो आहे तो, वॾो ज़ुल्म। हाँ, ज़ुल्म। मां हिते 10 ॿारनि जी प्लानिंग करे वेठो आहियां ऐं तूं मूंखे हिकिड़ो ॿार बि न ॾेई सघी आहीं। छा? हाँ। खैरन सां नादिया पंहिंजे घर जी थियण वारी आहे। बस सुभाणे ख़ैर ख़ैरियत सां मेहंदी थी वञे। इंशाल्लाह रुख़सती बि जल्दी कंदासीं शादी करे। वाह, सजनी लाइ छा खणी आई फौजिया? सूप। अदी फौजिया जी। हुन खौफ खे कढी छॾियो तव्हां दिलि मां। खौफ? कहिड़ो खौफ? हू अदा अकबर जे तलाक ॾियण जो खौफ। थोड़ो कढी छॾियो आहे, थोड़ो बाक़ी आहे।
फौजिया, फौजिया, एडी रड़ी छो पियो करी? हाँ पोइ छा सोचो अथई? छाजे बारे में? मुंहिंजे बारे में? ॿियो छाजे बारे में? छा सोची तुंहिंजे बारे में? तव्हां मूंखे एस्टेब्लिश कयो था या न? असां नामुरादनि जी मुराद पूरी नाहियूं कंदा। इहो तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो आहे। इहो ई सम्झ। ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी। फौजिया तूं छा थी चवी? मूंखे तोसां हिन मामले में कुझु न आहे चवणो। बकवास बंदि कर। सिधो सिधो बता, तूं हली थी या न? सॉरी, मां तोसां कोन थी हली सघां। सोचे वठ। मूं सोचे छॾियो आहे। मुंहिंजी ॻाल्हि न मञण जो अंजाम ख़बर आहे न तोखे? छा कंदे तूं? ॿुधा, छा कंदे? मूंखे कावड़ न ॼरा, चुपचाप करे मूंसां हल। मां मरी वेंदसि, पर तोसां गॾु कोन हलंदसि। फौजिया, रड़ियूं न कर। ठीकु आहे, हाणे तुंहिंजी क़िस्मत में बस तलाक लिखियल आहे। ही तूं छा थो चवीं? पंहिंजी धीउ खे चई छॾ, हीअ मूंसां हले, न त सुठो न थींदो। ही न हलंदी तो सां गॾु। हीअ न हलंदी त हीअ तलाक वठंदी। मां न वेंदसि, कॾहिं कोन वेंदसि। फौजिया, मार कमीने खे। ॾिसी छा थी? मार हिनखे, मार। जे पंहिंजी पीउ जो पुटु आहे न, त हिते बि पंहिंजे पेरनि ते। हिकिड़ो मिंट। छा हिकिड़ो मिंट? ॾीस तलाक, हींअर जो हींअर तलाक ॾीस। हिकिड़ो मिंट। मां मूंखे माफ़ करे छॾियो। मूंखे माफ़ करे छॾियो। मां अहिड़ो न आहियां। मूंखे कुझु ग़लतियूं थी वियूं, बसि मुंहिंजूं कुझु ख़्वाहिशूं आहिनि, उहे पूरियूं करे छॾियो प्लीज़। नंढो कारोबार, बसि ॿियो कुझु बि न, कुझु बि न, कुझु बि। ठीकु आहे, मां पंहिंजे बाबा सां ॻाल्हाई तुंहिंजी का नौकरी जो बंदोबस्तु कयां थी। मूंखे हमेशह घर जाइटो थी न रहणो आहे। हाणे कुझु कयो मुंहिंजो, कुझु कयो। मूंखे सिर्फ़ु रहण लाइ घर खपे, ॿियो कुझु बि न खपे। इहो मसलो त अम्मा ई हल करे सघे थी, तव्हांखे घर वठी ॾे। ठीकु आहे, मां सोचींदसि। शुक्र आहे पंहिंजे पेरनि ते त आयो। चवंदा आहिनि न त देर आहे दुरुस्त आहे।
असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।